मौजूद आहियूं अलीवान शहर में जिते ह्यूमन राइट प्रोटेक्शन फाउंडेशन जे तरफ़ां ही पावर शो ऐं जेका मीटिंग सॾाई वई आहे मुशावरती जेका मीटिंग आई आहे ऐं हिन जे हिते जेको लाइ अमल जेको हूंदो राय अमल ठाहियो वेंदो। हितां जा जेके इंचार्ज आहिनि प्रोग्राम सॾायो आहे डॉक्टर मोहम्मद अली मेतलो मुशावरती काउंसिल पाकिस्तान ऐं इलाही बख़्श मेतलो जेको आहे वो हितां जो डिस्ट्रिक्ट जो सदर आहे अलीवान जो। ऐं हिन वक़्तु असीं अलीवान शहर में मौजूद आहियूं। हिन मीटिंग खां पोइ हिकु रैली निकिरंदी जेका हितां अलीवान खां वठी सकर प्रेस क्लब ताईं जेका रैली कढी वेंदी। हीअं असां तव्हांखे कैमरा जे सां मनाज़र ॾेखारे रहिया आहियूं। मनाज़र असीं तव्हांखे कैमरा जे सां ॾेखारे रहिया आहियूं। हिन वक़्तु हीउ इजलास जेको आहे सो जारी आहे सारी आहे हिन वक़्तु असीं तव्हांखे मनाज़र ॾेखारे रहिया आहियूं ऐं हिन वक़्तु इहो इजलास जारी आहे। हिन खां पोइ मुतवक़ इहो ई आहे हितां खां रैली कढी वेंदी जेका सखर प्रेस क्लब ताईं वेंदी ऐं उन खां पोइ हीउ जेको प्रोग्राम जेको थींदो उहो पंहिंजे इख़्तिताम ते पहुचंदो। हिते महिमान ख़ासि आयल इमर अकबर फुल डॉक्टर तारिक हुसैन सुमरो महबूब अली खान जेके सूबे सिंध जा सदर आहिनि नज़र मोहम्मद अबड़ो ऐं तमामु काफ़ी जेके हितां जा मेंबर आहिनि जेके डिस्ट्रिक्ट जा पनवातिल खां बि आयल आहिनि रोड़ी खां खेरपुर खां जेके बि आहिनि हीअ आल टू आल जेका मीटिंग सॾाई वई आहे इन जो मक़सदु इहो आहे पावर शो ह्यूमन राइट प्रोटेक्शन फाउंडेशन जी जंहिंजी सदारत जेके करे आहिनि मोहम्मद यूसुफ बदर साहब जेके पंजाब खां आयल आहिनि ऐं हिन वक़्तु इजलास जारी आहे। मोहम्मद अली मेतलो साहब इन प्रोग्राम जे ख़त्म थियण खां पोइ जेको आहे सो हीअ रैली कढी वेंदी जेका प्रेस क्लब सखर ताईं वेंदी। गाॾी जी सूरत में असीं तव्हांखे कैमरा जे सां गाॾियूं ॾेखारींदासीं। असीं तव्हांखे कैमरा जे सां इहे गाॾियूं ॾेखारे रहिया आहियूं। हिन गाॾी जी सूरत में जेको आहे हीअ रैली कढी वेंदी। हितां सदारत मोहम्मद यूसुफ बदर साहब जेके ह्यूमन राइट प्रोटेक्शन ऑफ फाउंडेशन ऑफ पाकिस्तान जा जेके सदर आहिनि हिन पूरी मीटिंग जेका हीअ सॾाई वई आहे उनजी सदारत जेको आहे सो मोहम्मद यूसुफ बदर साहब करे रहिया आहिनि। असीं तव्हांखे शुरू करें, आप अपने पड़ोस से शुरू करें, फिर आप अपने डिस्ट्रिक्ट से तालुके से शुरू करें। अब जब मैं अपने घर से शुरू करूंगी तब मैं जाके पड़ोस में इंसानी हकूक के लिए काम करूंगी और बात करूंगी। मैंने ऐसे ही इंसानी हकूक के लिए 2008 से लेकर अभी तक काम किया है और कभी नहीं रुकेगी, ये वादा है। और आप भी वादा करें कि ह्यूमन राइट्स में सिर्फ कोई तकलीफ हो, किसी बच्ची को तकलीफ हो, किसी आदमी को तकलीफ हो, वहाँ पहुँचना है। खूबसूरत किरदार हमारे मोहसन महबूब चांद साहब, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फाउंडेशन, हमारी NGO के रूहे रवा जनाब नजर हुसैन अबड़ो साहब,